गड्ढा बैन पहाड़ी जो तो ख़बर है, तू भी तो लोकल है, तू बाहर जो तो ना तो ईच एंड एवरीथिंग ख़बर है। बाक़ी असांजो फ़र्ज़ु आहे, असां आया आहियूं, असांजे पहिरीं त असांजे घर आहिनि, असीं नवां न आहियूं। राम साहब बि हिते जो, आऊं बि हिते जो, सभु हिकु आहियूं। असांजो कमु आहे कमु करणु, जेको वसाइल आहिनि उन में कोशिशि करियो कमु। असांजो टॉप प्रायोरिटी पाणी ते, जेके तव्हां चओ हिन ते हुन ते असांखे इशू आहिनि पाणी जा, उहो जेतिरा कोशिशि थींदो वधि में वधि असां मसइले हल करे वठंदा इंशाअल्लाह। मुस्तक़बिल त असां हर को कोशिशि करंदो, इंसानु पंहिंजे लाइ, असीं टाउन लाइ मुस्तक़बिल सही थिए हला कंदो सही थींदो इंशाअल्लाह। असीं कोशिशि में वसाइल वधाइण जे, टैक्स वधाइण जे, फंड वधाइण जे, जेके वसाइल में असीं कमु करियूं पिया असीं हिन में मुतमइन आहियूं पंहिंजे हिसाब सां। हूंदा आहिनि उन हिसाब सां असीं करियूं पिया तयारी। असां वटि सॉलिड वेस्ट मेमनगोट में उहो कमु नथो करे, लास्ट ईयर बि कमु न कयऊं, उहो बि असां कया। असां सां ॿियो असांजे टाउन में सॉलिड वेस्ट आहे ई कोन। मिनिस्टर साहिब खे पुराणे खे चई तकी वियासीं, मेयर साहिब त असांजो ॿुधे ई कोन थो। पंहिंजे मुंहुं पाण कमु करियूं पिया, अल्लाह मालिक करियूं कंदासीं, पंहिंजा माण्हू आहिनि, कंहिंखे कोन छॾंदासीं इंशाअल्लाह। कुझु तयारु आहिनि, कुझु इफ़्तिताह कंदासीं इंशाअल्लाह, जल्दी तयारु थियो आहे। रमज़ान जे करे कोन कयासीं। कुझु कम्यूनिटी सेंटर, हिकिड़ो वाटर सप्लाई आहे, ॿी इलाही आहिनि इंशाअल्लाह। मां गाए बगाए ॿुधाईंदासीं। हाणे कुझु शयूं वेझड़ाई में अचनि पिया, गॾिजी इफ़्तिताह करियूं तव्हां सां गॾु। ठीकु आहे, थैंक यू।